बाबा साईं, जे शख्स जे करे मुझी भेड़ पांजो घर छड़ियो, असा जी इज्जत बाजार में नीलाम कई, मां उनके ॾींहं रात ॻोल्हण जी कोशिश करे रहियो आहियां, तहां मुझी मेहनत ते पानी हारे छड़ियो। उन जी भेड़ के ॾाढे इज्जत ऐं एहतराम सां तहां आजाद करे छड़ियो। जलाल जेका असांजे मुक़दर में बदनामी लिखियल आहे, उन बदनामी में उन बेचारे बेकसूर छोकिरे जो कहिड़ो कसूर हो जेके तो बाजी कैद में यंगमान बनाए रखियो हो। उन वेचारीअ जो को कसूर कोन हो। बाबा साईं, जे कॾहिं उहा छोकिरी मुंहिंजी कैद में हुजे हा न, त हुन जो भाउ कंहिं न कंहिं ॿिर मां मुंडी ज़रूर कढे हा। बाबा साईं, तहां त मुंहिंजी सॼी मेहनत ऐं कोशिश मिट्टी में मिलाए छॾी। उन जे भाउ जो काफ़ी अरसे खां पतो ई कोन्हे हुन जो भाउ आहे किथे। इहा बि ख़बर कान थी पए त हू जिंदा आहे भी आ, मरी चुको आ। बाबा साईं, वो जीअरो आहे। मूंखे यकीन आहे त हिकु न हिकु ॾींहुं वो मुंहिंजे आॾो ज़रूर ईंदो। जेकॾहिं तुंहिंजे साम्हूं आयो, छा कंदे तूं हुनखे? मारे छॾींदे हुनखे, क़त्ल करे छॾींदे हुनखे, छा कंदे तूं हुनखे? त पोइ तव्हां छा था सम्झो, मां हुनखे जीअरो छॾींदुसि? न बाबा साईं, माण्हू मूंखे बेग़ैरत सम्झण लॻा आहिनि। कोई ग़ैरत ऐं कोड़ी अनाज जो तमाशो शौकत जे रूप में तुझे साम्हूं आहे जलाल। तुझे साम्हूं काके बंजे उपार ते मफ़रूर हाणे तो हुनजो भाउ सभु कुझु छॾे करे हवन में आया था काटे हलियो। घर ई बर्बाद थी विया हुननि जो। बाबा साईं, बर्बादी त हाणे थींदी। शौकत, सरमद या मरियम, हिननि टिनिनि मां जेको बि मुंहिंजे साम्हूं आयो न, उहो लम्हो हुन जी ज़िंदगी जो आख़िरी लम्हो हूंदो। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।